एसपी तनवीर अहमद तुनियो असां सां गॾु आहे। IG सिंध पारां 140 जेके पिकेट आहिनि उहे कचे अंदरि जेको आहे त क़ाइमु करण जो चयो आहे। उहे उनजो जेको कमु आहे उहो हलंदड़ आहे। 60 पिकेट जेके आहिनि ठही चुका आहिनि। हिन वक़्तु रोनती वारे कचे में असीं विज़िट करे रहिया आहियूं। SSP 60 पिकटूं जेको आहे उहो अंडर कंस्ट्रक्शन आहिनि ऐं उन ते पुलिस जेको आहे गुज़िरियल सवा महीने खां उते मौजूदु आहे ऐं उन सां कचे जे ख़ासि तौर ते जेको क्राइम आहे उन ते तमामु वॾो फ़र्क़ु अची वियो आहे ऐं उन फ़र्क़ु अचण जे करे तव्हां ॾिठो त रिसेंटली कंहिं बि क़िस्म जूं वीडियोज़ जेको आहे ख़ासि तौर ते धाड़ेलनि पारां जेके वायरल कई वेंदियूं मगविन जूं उन में काफ़ी हद ताईं कमी आई आहे ऐं हिन वक़्तु अलहमदिल्ला हिन वक़्तु जॾहिं मां तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां त हिन वक़्तु को बि मगवी अहिड़ो असांखे रिपोर्ट न थियल आहे जेको घोटकी मां अगवा थियल हुजे। लास्ट नाइट बि पुलिस रिकवर कया आहिनि ऐं 4 ॾींहं पहिरियों बि पुलिस जेको आहे हिकिड़े इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो जंहिंमें 4 धाड़ेल मारिजी विया ऐं हिन वक़्त ताईं तक़रीबन 37 धाड़ेल जेको आहे उहो घोटकी में मारिजी विया आहिनि ऐं उन्हनि में तमामु वॾा नाले वारा धाड़ेल बि हुया, स्ट्रीट क्रिमिनल्स बि हुया काफ़ी सारा जिन में थियो ऐं हाणे अलहमदिल्ला आसे पासे कचो जेको आहे उहो स्टेबिलिटी जी तरफ़ वञी रहियो आहे। 67 जे क़रीब 8 महीननि दौरान उहो पुलिस जेको आहे बाज़ियाब कराया आहिनि ऐं ॾिसो हिकिड़ो को प्लान कोन हुयो पर बाद में IG सिंध पारां जेको प्लान ठाहे वियो आहे उनजे पोयां हिकिड़ी लॉजिक आहे ऐं तमामु जेके बि पिकटूं आहिनि उहे पोस्टूं आहिनि उहे हिकिड़े हिकिड़े मक़सद सां ठाही वियूं आहिनि जेको आहे। SSP तनवीर अहमद तुनियो जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो इहो चवणु आहे त घोटकीअ में हिन वक़्तु ताईं को बि मुगवी जेको आहे त धाड़ेलनि वटि न आहे। जेके मुगवी हुआ उहे सभु जेके आहिनि बाज़ाब कराया आहिनि जॾहिं त ॾोहारनि ख़िलाफ़ु जेको ऑपरेशन आहे उहो हिन वक़्तु ताईं हलंदड़ आहे।